कुफर है, बेअदबी गुनाह है। लेकिन मुझा दोस्तों अजीजो असांजा नबी सभिनी नबियन का मथा हा यो त नुसूस कतईया का साबित है। कुरान हदीस भरियो पियो आहे त सवा लख नबी, ॿी रिवायत में 2 लख नबी जेके भी दुनिया में आया उहे आया हलिया विया। शरीयतूं हुयूं आहिनि न, शरीयतूं हुयूं उहे नबी आहिनि न, उहे नबी हुआ। लेकिन वाहिद आहे तुझो मुझो आका ए मौला हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अॼु खां 14.5 सदियूं पहिरीं हुआ ऐं अॼु बि आहिनि। अॼु बि असांजा रहबर आहिनि, अॼु बि असांजा रहनुमा आहिनि, अॼु बि उन्हनि जी शरीयत बाक़ी आहे, अॼु बि उन्हनि जो क़ुरान बाक़ी आहे, अॼु बि उन्हनि जो सॼो दीन सेखारियल अक़ीदे खां जिहाद ताईं बाक़ी आहे। हैत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जेके भी नबी आया हलिया विया। अॼु उन्हनि जी शरीयत जो कोन निशान कोन्हे। अॼु उन्हनि जो हक़ीक़ी आदल दीन अल्लाह वटां आसमान मां असली शक्ल में न आहे किथे तौरात, आहे किथे इंजील, आहे किथे ज़बूर जो को सुफ़ो बाक़ी, आहे किथे सहाइफ शीसो इब्राहिम जो किथे वरक़ बाक़ी। मुझा दोस्तों अजीजो नबी हुआ पंहिंजे वक्त ताईं हुआ, मेहनत करे अल्लाह के प्यारा थी विया। मुंह भी हुआ, चहीता हुआ, अल्लाह जा लाडला जरूर हुआ, पंहिंजे ज़माने में रब जा वड़दड़ ऐं मुकर्रब बाना जरूर हुआ, लेकिन हुआ ऐं पंहिंजी जिंदगी गुजारे वनी रब सां मिलिया। ऐं हींअर बि उहे पंहिंजे क़बरुनि में ज़िंदा आहिनि ऐं निमाज़ पढ़ी रहिया आहिनि। ए सभु नबी मुझा दोस्तों अजीज़ो असांजे अखियुनि जो सुरमो आहिनि। अल अंबिया अहयाउन फी क़ुबूरिहिम युसल्लून। मुंहिंजे साईं फरमायो नबी त क़बरुनि में जीअरा हूंदा आहिनि, उते क़बरुनि में बि निमाज़ूं पिया पढ़ंदा आहिनि। सभु नबी बरहक़, सब नबी बरहक़, पर तिलकर रुsul फद्दलना बअदहुम अला बअद। यो तो उसूल मञियल आहे। सभिनी जो शान हिकु जहिड़ो न आहे, सभिनी जो मान हिकु जहिड़ो न आहे, सभिनी जो वकार वजाहत हिकु जहिड़ी न आहे। 1.25 लख नबी ॿी रिवायत नूरानी सुहारीअ खे ॾिसियो मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेकरे जवां मर्दी ऐं शुजाअत ऐं दिलेरी ऐं बहादुरी सां भरियल उलूम ऐं मारिफ जे खज़ीने सीने खे ॾिसियो मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुअतदिल कमो कंदो क़ामत ऐं अदब वारी निगाह विझंदे पियो फरमाए त अहसन मिनकल धासी, पर तो जहिड़ो हसीन कोई अखि कोन ॾिठो आहे। अजमल मिनक लम तलिद निसाउ। हिकिड़ो आहे हुस्न, ॿियो आहे जमाल। ओ आसे हसनैन जा नाना ज़ारा जा बाबा, ओ आमना जा दुर्रे यतीम, ओ अव्वलीन ओ आखिरीन जा सरवाण, ओ नबियन जा नबी ऐं नबियन जा इमाम। हिकिड़ो आहे हुस्न, ॿियो आहे जमाल। हुस्न चइबो आहे ज़ाहिरी नुकूश जे सूह खे, ऐं वरी जमाल चइबो आहे अंदर जे खूबसूरतीअ खे। ऐं हसनैन जा नाना ज़ाहिर जे हुस्न में बि तूं पंहिंजो मंचो पाण आहीं, त वरी पंहिंजे जमाल में बि तूं पंहिंजो मंचो पाण आहीं। तुंहिंजे मुंहं में रब जेको नीमक ॾिनो आहे, तुंहिंजे ज़ाहिर में रब ज़ुल जलाल जेको हुस्न ऐं जमाल ऐं कमाल ॾिनो आहे, जो अल्लाह जा रसूल दिल गवाही थी ॾे त तो जहिड़ो हसीन कंहिं अखि ॾिठो कोन्हे ऐं तो जहिड़ो को जमाल वारो ॿार कंहिं माउ दुनिया में ॼातो ई कोन्हे। अॻिते हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह तआला अन्हु बस हद था कनि मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीफ़ में। तख़य्युल में मुॾियो वञनि, तसव्वुरात जे दुनिया में वञी हैते हसन बिन साबित रज़ी अल्लाह अन्हु मुंहिंजे नबी जे साम्हूं तो फरमाए त खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन। ओ अल्लाह जा रसूल इएं पियो नज़र अचे ॼण त ऐब ऐं बुराई हर शइ खां रब तोखे पाक बनाए छॾियो आहे ऐं इएं बनायो आहे क अन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। ॼण रब तोखे ठाहिण खां पहिरीं तोखां पुछी पोइ तोखे ठाहियो आहे। तुंहिंजे रूह खां पुछी तोखे अखियूं ॾिनियूं, तव्हांजे रूह खां पुछी तव्हांजे जसद अथर के नक चप ऐं नुकूश ॾिना,
तव्हांजे रूह खां पुछी पुछी तव्हांखे कंदो कामत ॾिनो तव्हांजे रूह खां पुछी पुछी तव्हांजे जसद अथर खे सभु कुझु ॾिनो ऐं तव्हांजे रूह खां पुछी पुछी तव्हांखे ॼम जी जाइ ॾिनी दफ़न जी जाइ ॾिनी मञदड़ सहाबा ॾिना घर वारियूं ऐं घर वारा ॾिना बच्चा ऐं पुट ऐं औलाद ॾिना मुंहिंजा नबी जीअं तुंहिंजो रूह चवंदो वियो तीअं रब ज़ुल जलाल ईअं तुंहिंजे जसद अथर खे कंदो वियो मुझा दोस्तों अजीजो खुश नसीब आहिनि जो अहिड़ा नबी मिलिया कुल नबीय्यिन बुइसा इला क़ौमिही फहुव नबिय्यु क़ौमिही व अना नबियुल अंबिया हर नबी पंहिंजे क़ौम जो नबी पर तुंहिंजो मुंहिंजो साईं त नबीअ जो बि नबी आहे ओ कायनात में आयो को अहिड़ो नबी जिनखे अल्लाह पाक आलम अरवाह में गॾु कयो हुजे ऐं आलम अरवाह में गॾु करे रब उन्हनि खे चयो हुजे त फलाणो पुट फलाणे जो ऐं कंहिं नबीअ जे लाइ अल्लाह अहिड़ो अहदो मीसाक कोन वरितो आहे अहदो मीसाक जेकॾहिं रब ज़ुल जलाल वरितो आहे त टे अहदो मीसाक आहिनि जिन जो क़ुरान में ज़िक्र आहे टे मीसाक आहिनि जिन जो अल्लाह क़ुरान में ज़िक्र कयो अहद ऐं मुआहिदो जेको रब पंहिंजे बाननि खां वरितो हुजे उहे टिनि क़िस्मनि जा अहद ऐं मीसाक क़ुरान में गुज़रनि था हिकिड़ो अहदो मीसाक जंहिंखे मीसाक अलस्ती चइबो आहे आलम अरवाह में अल्लाह सभिनी इंसाननि खे गॾु कयो क़यामत ते अचण वारा जेके माण्हू दुनिया में अचणा हा अल्लाह उन्हनि सभिनी खे गॾु कयो ऐं गॾु करे अल्लाह फरमायो अलस्तु बिरब्बिकुम छा आऊं तव्हांजो पालण वारो न आहियां त उन्हनि सभिनी चयो कालू बला उन्हनि सभिनी चयो रब छो न तूं असांजो पालणहार रब आहीं इहो पहिरियों अहद ऐं मीसाक आहे जेको अल्लाह क़यामत ते अचण वारनि सभिनी इंसाननि जे रूहनि खे गॾु करे आसमाननि में वरितो हो ॿियो अहदो मीसाक हो जेको उलमाए अहले किताब खां रब ज़ुल जलाल वरितो जंहिंजो क़ुरान में ज़िक्र आहे व अखदना मीसाक अल्लज़ीना ऊतुल किताब इहो ॿियो मीसाक आहे जेको अल्लाह पाक उलमाए अहले किताब खां मीसाक ऐं अहद वरितो हो ऐं टियों मीसाक हो जेको अल्लाह पाक वरी आलम अरवाह में या आलम अमसाल में नबियनि जे मिसाली जिस्मनि खे गॾु करे या उन्हनि जे रूहनि खे गॾु करे इन्हनि 1.25 लख नबियनि खे अल्लाह गॾु करे चयो त ॼाऊं रब तव्हां खां हिकिड़ो अहद वठण वारो आहियां ॼाऊं रब तव्हां खां हिकिड़ो वचन ऐं वादो वठण वारो आहियां ॼाऊं रब ज़ुल जलाल तव्हांजे ज़बानी हिकिड़ी ॻाल्हि चवराइण वारो आहियां ए आदम सफ़ीउल्लाह नूह नजीउल्लाह ए दाऊद खलीफतुल्लाह इब्राहीम खलीलुल्लाह इस्माईल ज़बीहुल्लाह ए मूसा कलीमुल्लाह ए ईसा रूहुल्लाह ए 1.25 लख नबियों ॼाऊं तव्हां खां हिकिड़ी ज़बान थो वठण चाहियां अॼाऊं तव्हां खां हिकिड़ो वादो थो वठण चाहियां उहो इहो आहे त मुंहिंजो हिकिड़ो नबी ईंदो जंहिंजो नालो मुहम्मद अहमद हूंदो आख़िरी नबी लेकिन सभिनी खां शान में मथां हूंदो जीअं उहो सभ खां भलो ऐं भलारो हूंदो उनजी उम्मत बि भली ऐं भलारी हूंदी ऐं 1.25 लख नबियों अॼु मूंखे ज़बान ॾियो त लतुमिनुन बिही वलतनसुरन तव्हां पंहिंजे ज़माने में पंहिंजा कलमा माण्हुनि खां पढ़ाईंदा पर जेकॾहिं उन नबीअ जो ज़मानो लहो त पंहिंजो कलमो छॾे मुंहिंजे नबीअ ते कलमो पढ़जाओ तव्हां पंहिंजा कलमा छॾे उन ते कलमो पढ़जाओ उन ते ईमान आणजाओ माण्हू तव्हांजा उम्मती जाओ ओ मुझा दोस्तों अजीजो नबी केर हो ओ सैयदना सिद्दीक़ फारूक ज़िन्नूरैन हैदर जो मुर्शिद पर सभिनी जे अखियुनि जो ठार खत्म नबुव्वत जो ताजदार मदीने जो मीर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो खुश नसीब आहियो सब चओ अल्हम्दुलिल्लाह जो रब ज़ुल जलाल तोखे मूंखे अहिड़े नबीअ जे मञण वारी उम्मत में बनायो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उलमा आहिनि काफ़ी ऐं हींअर बि स्टेज ते वेठा आहिनि उन्हनि खे बि वक़्तु ॾियणो आहे ॻाल्हि सिर्फ़ु आहे त नेमत एॾी वॾी थी आहे रब जे तरफ़ां त पोइ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उनजो शुक्रियो बि आहे या कोन्हे को पाणीअ जो गिलास न तोखे केरु पियारे त पोइ अॻियां तूं चवंदो आहीं जज़ाकल्ला या कोन चवंदो आहीं मुल्की जवाबु ॾींदो आहीं कोन ॾींदो आहीं ओ जंहिंसां पंहिंजी ज़िंदगी वाबिस्ता जे नबीअ जे कदमनि सां तुंहिंजी मुंहिंजी कामयाबी वाबिस्ता जंहिं नबीअ जे कदमनि सां असांजे अहलो अयाल जो वजूद ज़िंदगी वाबिस्ता जंहिंसां असांजो अल्लाह तआला वाबिस्ता जंहिंसां पंहिंजो सभु कुझु वाबिस्ता छा अहिड़ी नेमत थी आहे उनजो शुक्रियो अदा न आहे करणो उन नेमत जो शुक्रियो आहे जेको क़ुरान करीम अल्लाह फरमायो फतबिऊनी
ओ मुझा बानो रस्मों छड़े दियो रीतों छड़े दियो रवाज छड़े दियो फैशन छड़े दियो ओ दुनिया जे रंगन में रंगजड़ छड़े दियो के तहजीब और सकाफत फिरिफ्ता थी पे वात जो गिगू न वायो जेकरे तवा के फिरिफ्ता थियणो आहे जेकरे तवा के जानिसार थियणो आहे जेकरे तवा के पेरोकार गुलाम थियणो आहे अचो रब तवा के को नस बुधाया है को दर बुधाया है को गस बुधाया एक चांठ बुधाया है को तडो बुधाया अचो ने तडे जा मुरीद थी उन जे चांठ जा गुलाम बची जिंदगी गुजारियो ता रब तवा सा वायदो तो करया त उन चांठ जे गुलामी जे सदके तवा मो रब जा महबूब थी वेंदा ओ ए वाहे त फत बियोनी रस्मन मा निकरी मुझे महबूब जे रंग में रंग जो रीतन मा निकरी मुझे महबूब जे रंग में रंग जो रवाजन मा निकरी मुझे महबूब जे रंग में रंग जो फैशनन मा निकरी मुझे महबूब जे रंग में रंग जो शिरक मा निकरी तौहीद जे रंग में रंग जो बिदअत मा निकरी सुन्नत जे रंग में रंग जो बेहयाई जे रंग मा निकरी हया जे रंग में रंग जी ॾेखारियो ज़ुल्म जे रंग मा निकरी करे इंसाफ जे रंग में रंग जी ॾेखारियो तमा सिंधी टोपी अजरक ते नाज़ करण छॾे ॾियो अचो मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा जे तहजीब ते नाज़ करियो वो तहजीब नाज़ करण जे लायक ना आहे ओ जंहिंजी तहजीब जो सिलसिलो मोहन जे दड़े सां मिले थो अरोड़ जे खंडरात सां मिले थो ओहा तहजीब सकावत काबिल पैरवी ना आहे जिन जो ताल्लुक मगदूब बेशक सिंधी टोपी अजरक पाइण गुनाह ना है लेकिन फख्र ऐं नाज़ करणो अथई त हुजूर जे सुन्नतुनि ते नाज़ कर हुजूर जी गुलामी ते नाज़ कर जो जो वाहिद आहे मुझो नबी जो न जी गुलामी इमाम बनाईंदी आहे मानन जी गुलामी तोखे नौकर बनाईंदी सरदारन जी गुलामी तोखे नौकर बनाईंदी ठोतारन जी गुलामी तोखे नौकर बनाईंदी सदरन ऐं वज़ीरन जी गुलामी तोखे नौकर ऐं मुतहद बनाईंदी ऐं तोखे लखपतन ऐं अरबपतन जी गुलामी तोखे कमीनो माण्हू बनाईंदी पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुझे नबी जे दर जी ऐं चांच जी गुलामी तोखे इमाम बनाए छॾी है बिलाल इमाम जो नालो आए ओ हजरत बिलाल इमाम जो नालो आए इमाम चार फिक़ह जा इमाम आइन चार तसव्वुफ जा इमाम आइन लेकिन 8 इमाम कुर्बान आइन हजरत बिलाल जे जुतिय ता छो फिक़ह जा चार इमाम इमाम अबू हनीफा इमाम मालिक शाफी अहमद बिन हंबल हेडा पीराने पीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी हेडा ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमहुल्लाह त हेडा ख्वाजा शहाबुद्दीन सहरवर्दी रहमहुल्लाह हेडा शाह बुखारा हजरत बहाउद्दीन नक्शबंद रहमहुल्लाह फिक़ह जा चारई इमाम जिनजे पोया अरबी मखलूक आहे हेडा तसव्वुफ जा चार इमाम करोड़े जिनजे पोया मखलूक आहे ओ अठई जे जुतिया जा गुलाम आहिन ओ केर आहे ओ मुझे नबी जो गुलाम आहे हजरत बिलाल हबशी रज़ी अल्लाह तआला अन्हु के इन्हनि इमामनि बि पंहिंजो इमाम पूछो आहे उहे बि उन्हनि जे नाले सां सैयदना चवंदा हा लिखंदा हा ॻाईंदा हा पढ़ंदा हा बिलाल ओ बिलाल केर हो बिलाल के चौधरी जो नालो कोन हो बिलाल के सरदार जो नालो कोन हो बिलाल के धोतार जो नालो कोन हो बिलाल ताइफ जे बागन जे के जमींदार जो नालो कोन हो बिलाल के मक्के जे ताजर जो नालो कोन हो बिलाल मदीने जे के जमींदार जो नालो कोन हो बिलाल के ईरानी रूमी के उन जमाने जे बादशाह या मुकर्रब जो नालो कोन हो बिलाल केर हो मुझा दोस्तों अजीजो बिलाल जो 2 अखरन में तारफ एवो आहे जो हसनैन जे नाना जो मुरीद हो ज़हरा जे बाबा जो गुलाम हो अल्लाह ताला लुटाई मुझे नबी जे इज्जत ते अल्लाह ताला लुटाई छनी मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामी ते ततल रेती ते उभाड़ो थी लेटायो वेंदो हो सतर ढके कपड़ा लाहे पोरन के पिततर रेती ते लेटायो वेंदो हो वडा पत्थर छाती ते रखया वेंदा हा बिलाल मोहम्मद जो दीन छड़े दे त बिलाल ज़बान हाल सां चवंदो हो ते उमैया बिन खल्फ ए अबू जहल ए उतबा शेबा वलीद तवा बिलाल के बूटी बूटी करे पर बिलाल मोहम्मद जे गुलामी ता हथ कोन खणंदो मुझे बूटी
दोस्तों अजीजो यो करे हा केजी करामत हुई बिलाल रज़ी अल्लाह अन्हु जहणो ओ हबशा जो रहण वारो रंग जो कारो बज़ाहिर जेके इज्जत जा वसीला तू ऐं समझो था ओ इज्जत जा ज़ाहिरी वसीला हज़रत बिलाल वट केड़ा हा न ज़ाहिरी सूह हुई न ज़ाहिरी वजाहत हुई न ज़ाहिरी का रौनक हुई न ज़ाहिरी को जुम्बो कुंबो हो न ज़ाहिरी को खानदान हो अरबी को न हुआ अजमी हुआ मक्के जा को न हा हबशा जा हुआ मुझे नबी जा मिठ को न हुआ मुझे नबी जा माइट को न हुआ न मुतलबी न हाशमी न मक्की न मदनी अरब को न हुआ अजमी हुआ लेकिन हजरत बिलाल के एडो वडो मथाओ मान कह ॾियारियो आहे करोड़ दफ़ा के कसम खणे कूड़ो न थे हजरत बिलाल रज़ी अल्लाह अन्हु के जेकरे मक़ाम ॾियारियो आहे त मुझे नबी जे गुलामी ॾियारियो आहे अज 14 सदी जे मुसलमानन पांजे लाए भी जबरदस्त पैगाम सबक है जेकर चाहूं था मसाइल जो हल जेकर चाहूं था दिल जो चैन करार जेकर चाहूं था दुनिया आखिरत जे मसाइल जो हल जेकर चाहूं था दुनिया बठे आखिरत बठे तो वाहिद हल है तो सबनी जी गुलामी छडे मुझे नबी जे गुलामी ते गड थी वजो सबनी जी गुलामी नौकरी छडे मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामी नौकरी में अची वजो वाहिद हल है मुझा दोस्तों अजीजो मुझा नबी हुए आए वाहिद जो जंहिंजी गुलामी माण्हू के इमाम बनाई दिया है सब अज़म कयो इंशाअल्लाह दुनिया जे सबनी नौकरन जो नौकरियों छडे असी हुजूर जा गुलाम थींदासीं मथे का पेरन ताई सुमण का जागण ताई अकीदे का जिहाद ताई जमण का मरण ताई मुंह वांगुर तकरीर जी हद ताई न मुंह वांगुर रुगो टोपी ए पटके ए दाढ़ी ए अछन कपड़न ताई न मुंह वांगुर रुगो पांचा भेजन का मथे रखण ताई न मुंह वांगुर रुगो ज़ाहिरी दीनदारी ताई न अकीदे का जिहाद ताई जमण का मरण ताई सुमण का जागण ताई मथे का पेरन ताई पेजे इलाके जे आलिमन का पुछी पुछी जर्रे जर्रे में घड़ी घड़ी में साह साह ते मुझे नबी जासी गुलाम थींदासीं करियो था सब या सब इंशाअल्लाह मुझा दोस्तों दीदो शर्मिंदा कोन थो करिया फिक्रमंद थो करिया पेरी पान के पो तवा के अल्लाह जे नाले मथा ढकियो पूरी जिंदगी पेजे चेहरे ते मुझे नबी जी सुहारी टिन्नी पासन का मुठ बराबर पूरी जिंदगी पेजा पांचा भेजन का मथे पूरी जिंदगी पेजे इलाके जे आलिमन नेकन वारो लिबास पूरी जिंदगी ए चार कम पूरी जिंदगी करन जा है रुगो नमाज में या जुम्मे में ना पूरी जिंदगी है चार कम करना है ए जे कोई चार कम कदो ने के हुजूर वारो रूप हुजूर वारो होलियो हुजूर वारी मेर वेर कढी छडियो पेजे पेट में हलाल खाई सतर के पाक दामन बनायो ई टंगू अल्लाह दे राहन में फिरायो पेजे बच्चन के दीन पढ़ायो पेजे अमड़न भेनरुन के पर्दो पोती सेखारियो बालिग थी नहीं पेजे बच्चन जा न्याणन जा सादगी सा जल्दी फर्ज लायो पंज वक्त पाबंदी सा नमाज पढ़ी रमजान जा रोजा रखी सर्दी वाला ज़कात और उशर जो एहतमाम करियो मां पी जा पैर धोई पियो तो बथोरो आहे जाल सा भलो बर्ताव करे पाड़े पतिए जो ख्याल करे मिठी माइटियों जोड़े हर नंढे वडे गुनाह का बची बची जिंदगी गुजारियो बाकी रहो पंहिंजो माज़ी जेको गुनाहन सा भरियल आहे घबरायो न मुजरिम आयो बेनमाजी आयो खताकार आयो हर तरह से गुनाह जे गप में गतल आयो पर मुजरिम आयो अहड़े करीम रब जा गुनाहगार आयो अहड़े करीम दातार जा जेको रुसंदो पान आहे पर चाहींदो पान आहे किस रुसन जो हक आहे असा जो जी धरती के ये धरती उन रब जो अंगण आहे जेके तो गुनाहन सा नापाक करे छड़ियो आहे उन रब के हक आहे त पेजे अंगण के धोण जे इंतजाम कर अल्लाह जिन गंद मचायो आहे उन के खत्म करे पर कुर्बान वजो रब ता जो रुसन जो हक अथस ए रुसी चुको आहे उतर अलैहिम इबान हसादहिम अबनाहु इबान ज़रहिम अजअलुल माल इला बुखलाइहिम वल मुल्क इला सुफहाइहिम ओ मुजा बनो और रुसंदो आया त पढ़ो कोन ॾियारींदो आया और रुसंदो आया त चार निशानियूं ज़ाहिर कंदो आया जडे तवा के मींह न खपे यानी फसल लणो मींह वसे समझ जो और रब रुसी वियो आया जडे तवा कायो ए तवा के रेजला बूंद बूंद जी जरूरत होजे औ मींह न वसाया समझ जो और रब तवा का रुसी वियो आया तवा जो माल बखीरन के मिले समझ जो रब रुसी वियो आया
ए तवाते हुकूमत ना अहल हुक्मरान बदकार शराबी जानी बेहया मानो तवाते हुकूमत कर समझ जाओ रब रसी वियो अब चारे निशानियों जाहिर आए या बाकी का रही आए कायो सी मी वसे बलुने सी पे मी वसे पे कायो सी तो मी को न वसे हो माल बखीलन के मिलियो है चौथी निशानी दखिन सा दिसो पे उलमा रणी पे कन अज शराब निजान जे हथन में मुसलमानन जी हुकूमत अची वई है अल्लाह जे नाराज होजण जी चार निशानियों मोजा दोस्तो अजीजो सियासी गाजियों करण जी आदत काने लेकिन मोजा दोस्तो अजीजो हीर जे का तहरीक हले पे उलमा जी इने उलमा जे तहरीक जो हिस्सो बनो जो जो हीर जे का तहरीक हले पे या का खसासी तहरीक नाए या खत्म नबुव्वत जी तहरीक है मुझे नबी जे नामूस है ये मुझे नबी जे नामूस जो मसलो है ये रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज्जत ते आंगुर खरण जो मसलो अची वियो है तुजी मुजी गुलामी रसूल केड़ी जो मुझे नबी जे मथा आंगुर खजे औ आंगुर वढे न छड़िया औ अख दोडे में कढी न छड़िया मुजा दोस्तो अजीजो हीर इस्लामी गैरत जो तमाम ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत कादियान पे मिर्जायन पे नारे तकबीर मुझा दोस्तों अजीजो इन्हें के ऐसी महज सियासी रंग दई असी दाढ़ी वारा हाजी नमाजी तबलीगी मटके वारा जान न छडायूं यो सियासी मसलो नाए यो हसनैन जे नाना ज़हरा जे बाबा हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जो मसलो है सब अज़म को इंशाअल्लाह सिर सा कफन बधी उलमा जा दस्तो बाजू बंदी असी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज्जत जा खत्म नबुव्वत जे कानून जा मुहाफ़िज़ बंदास मुझा दोस्तों अजीजो तौबा के पक्के कर अल्लाह निकरो अल्लाह दे राहन में सालिहन जे सोहबत में रहंदाओ सालिह थींदाओ अल्लाह दे राहन में निकरंदाओ त सालिह ए नेक थींदाओ रुगो ज़ाहिरी दीन न होजे मुंह वांगुर पूरो दीन होजे अकीदे का जिहाद ताईं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची गुलामी जा पण सच्ची गुलामी जा हामिल थियण वारा थियूं अल्लाह ताला पण सभनी खे शल तौफीक नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।